अस्सलाम वालेकुम दोस्तों। काफ़ी दोस्त इहो सवाल कंदा त जिनके फैटी लिवर आहे, जिन जे चेहरे ते चर्बी आहे, उहो डाइट में छा वठी सघनि था ऐं छा नथा वठी सघनि। अच्छा, जेको फैटी लिवर आहे उहा बेसिकली रिवर्सिबल कंडीशन आहे। असां प्रॉपर डाइट, प्रॉपर एक्सरसाइज़ ऐं प्रॉपर वेट मैनेजमेंट जे थ्रू असां हिनखे रिवर्स करे सघूं था। मुकमल तौर ते हिन शइ खे असां ट्रीट करे सघूं था। हिन सां इहो ई मुराद आहे। अच्छा, डाइट में छा पहिरियां न वठिणो, पहिरियां उन्हनि ते था ॻाल्हायूं। सभिनि खां पहिरियां तव्हांखे वॾो गोश्त ऐं नंढो गोश्त न वठिणो। शायदि हुन में हाई लेवल्स ऑफ सेचुरेटेड फैट्स हूंदा आहिनि, सड़न पवंदो आहे, तंहिं करे इहे तव्हांखे न वठिणो। प्लस में जेके तर वारी शयूं थी, तव्हां समोसा थी विया, पकोड़ा थी विया या फ्राई थियल ॿी का बि शइ तव्हांखे उहा न वठिणी। प्लस में तव्हांखे शुगर ड्रिंक्स ऐं स्वीट्स न वठणा, जीअं तव्हांजा सोडास थी विया, कार्बोनेटेड ड्रिंक्स थी वई, पेप्सी, फंटा वग़ैरह तव्हांखे का शइ न वठणी आहे। हलवा हुजे, मिठाई हुजे, रूह अफ़ज़ा हुजे ऐं उन खां अलावा जेका असां ट्रेडिशनल शयूं यूज़ कंदा आहियूं तव्हांखे उहे न वठिणी। छा त इहे हाई ग्लाइसेमिक इंडेक्स हूंदियूं आहिनि, रहंदो तव्हांजे फैटी लिवर खे ख़राबु कंदा। ऐं सभिनीनि खां अहम जेको काफ़ी कॉमन आहे अॼुकल्ह पाकिस्तान में, तव्हांखे प्रोसेस्ड फूड न वठणा। बेकरी जा प्रोडक्ट्स वग़ैरह थी विया, फास्ट फूड थी विया, ज़िंगर थी विया, पिज़्ज़ा थी विया ऐं तव्हांजी खटाइण थी, हिन सभिनि में सोडियम जी कंसंट्रेशन आहे हूंदी आहे ऐं हाई सोडियम तव्हांजे फैटी लिवर खे रहंदो ख़राबु कंदो। प्लस में अगरि को अल्कोहल जो कंज़्यूमर आहे त हुनखे अल्कोहल बंदि करणु खपे। अल्कोहल जो इंटेक काफ़ी नुक़सानकार आहे फैटी लिवर लाइ। अच्छा, इहे त उहे शयूं थी जेके तव्हांखे न आहिनि वठिणियूं, जंहिंमें सणभारी शयूं थी, तरियल शयूं थी वयूं, प्रोसेस खाधा थी विया। हाणे ॻाल्हाईंदासीं त तव्हांखे वठिणो छा आहे, डाइट में छा वठिणो आहे। अच्छा, अगरि तव्हांखे पंहिंजी ज़िंदगी हेल्दी ऐं वॾी गुज़ारणी आहे न, तव्हां पंहिंजी डाइट जो ओवरऑल सॼे ॾींहं में खाईंदा हुन 40 खां 50% नेचुरल रखो ऐं अनकुक्ड रखो। अनकुक्ड सां मुराद जेका रत पचा वारी शइ न हुजे। हिन में तव्हां फ्रूट्स वठी सघो था ऐं हुन खां अलावा नट्स वठी सघो था। अखरोट थी विया, बादाम थी विया। फ्रूट्स में तव्हां नारंगी, तव्हांजो सूफ़ थी वियो, तव्हांजो जैतून थी वियो ऐं काफ़ी ॿिया फाइब्रस फ्रूट्स थी विया जेके एंटी इंफ्लामेटरी आहिनि, तव्हां लाइ काफ़ी फ़ाइदेमंद आहिनि। प्लस में तव्हां साई सब्ज़ी भरपूर वठो। साई सब्ज़ियुनि में एंटी ऑक्सीडेंट प्रॉपर्टीज़ हूंदियूं आहिनि, एंटी इंफ्लामेटरी प्रॉपर्टीज़ हूंदियूं आहिनि जेके तव्हांजी फैटी लिवर लाइ काफ़ी फ़ाइदेमंद आहिनि। अच्छा, असांखे फैट्स बि वठणा आहिनि। ईअं न आहे त असां रुगो सणभारी शयूं बंदि कयूंसीं त असांजे जिस्म खे फैट्स जी नीड न आहे। असांखे फैट्स बि वठणा आहिनि। अच्छा, असां हेल्दी फैट्स कान वठी सघूं था। असां हेल्दी फैट्स ऑलिव ऑयल मां वठी सघूं था, मछी मां वठी सघूं था। मछी में बहितरीन ओमेगा 3 फैटी एसिड्स हूंदा आहिनि जेके तव्हांजी एंटी इंफ्लामेटरी प्रॉपर्टीज़ रखंदियूं आहिनि ऐं फैटी लिवर जी सोज़िश खे घटाइण लाइ काफ़ी मददगार साबित थी सघंदियूं। ऐं हेल्दी प्रोटीन्स तव्हां मछी मां, दाल मां ऐं चिकन मां वठी सघो था। प्लस में ड्रिंक प्लेंटी ऑफ वाटर। पंहिंजे पाण खे हाइड्रेट रखण सां जेको लिवर आहे उहो बहितर परफॉर्म कंदो आहे ऐं डिटॉक्सिफिकेशन में काफ़ी हेल्प आउट वग़ैरह थींदी आहे। तव्हांखे चांवरनि जी मानी न आहे खणणी। तव्हांखे अच्छा चांवर न खाइणा आहिनि, शायदि हिन में हाई ग्लाइसेमिक इंडेक्स हूंदो आहे। तव्हां कणक की मानी वग़ैरह खाए सघो था। प्लस में न ओवरऑल हेल्दी डाइट सां गॾोगॾु तव्हांखे एक्सरसाइज़ जो बि भरपूर ध्यानु रखिणो आहे। जेतिरी तव्हांजी डाइट मायने थी रखे, ओतिरी तव्हांजी एक्सरसाइज़ मायने रखे थी। मैं ॿिन्हिनि शयुनि खे मिलाए करे, हेल्दी डाइट ऐं एक्सरसाइज़ खे मिलाए करे तव्हां फैटी लिवर जहिड़ी बीमारी खे रिवर्स करे सघो था। सो थैंक यू दोस्तों। अॼोकी वीडियो तव्हांखे अगरि पसंदि आई हुजे त हिनखे लाइक ऐं शेयर ज़रूरु कजो।